अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पहले एक नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में बतरफ़े वापार लाइ तोरकम बॉर्डर खोलण जूं तयारियूं मुकमल। कस्टम अख्तियारनि कार्गो गाॾियुनि जी क्लियरेंस लाइ स्कैनर भी लगाए छॾियो। ज़रियुनि मूजिब ॿिन्हिनि मुल्कनि जे अख्तियारनि सरहद खोलण ते असूली इतफ़ाक़ करे वरितो आहे। इस्पन बोल्डक में फाथल ट्रकूं जमन रस्ते पाकिस्तान में दाख़िल थी वयूं। अफ़गान शेरियुनि खे खणी वेंदड़ ट्रकूं भी अफ़गानिस्तान में दाख़िल। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त कतर में ॻाल्हियूं तहरीक तालिबान अफ़गानिस्तान सां ॻाल्हियूं थियूं। बानी पीटीआई तहरीक तालिबान पाकिस्तान सां ॻाल्हियुनि जी ॻाल्हि थो करे। जेके पाकिस्तान जे ॿारनि जा क़ातिल आहिनि उन्हनि सां ॻाल्हियूं न कयूं आहिनि ऐं न आईंदा कंदासीं। दिफ़ा वारे वज़ीर वधीक चयो आहे त कतर मुआहिदे ते अमल कीअं थींदो उन ते इस्तंबोल ॻाल्हि ॿोल थींदी। इन दौरान दहशतगर्दी जो वाक़ियो थियो त छा करणो आहे उन जो मैकेनिज़म बि इस्तंबोल में तय कयो वेंदो। केपीके जे अॻूणे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। इस्लामाबाद जी अदालत में अली अमीन गंडापुर खिलाफ़ शराब ऐं हथियार हथ अचण वारे केस जी ॿुधणी वज़ीर केपीके तलब करण बावजूद पेश न थियो। अदालत पारां कावड़ जो इज़हार। जुडिशियल मैजिस्ट्रेट अली अमीन गंडापुर जा ज़मानत न थियण जोगा वारंट जारी करे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। केस जी ॿुधणी 28 अक्टूबर ताईं मुलतवी। पाकिस्तान में पोलियो जो वधीक हिकु केस ज़ाहिर। हलंदड़ साल अंग 30 थी वियो। केपीके जे कंधार तालके जे 12 महीननि जो ॿार पोलियो वायरस में मुब्तला हुजण जी तस्दीक। सिहत बाबति क़ौमी इदारे जो चवणु आहे त केपीके में हलंदड़ साल पोलियो जो इहो 19 केस आहे। खेरपुर में घर मां ज़ाल मुड़ुस समेत 4 ॿारनि जा गोलियूं लॻल लाश हथ। खजूर मंडी में घर मां घरधणी नवीद आराए संदसि ज़ाल अक्सा समेत 4 ॼणनि जा लाश हथ आया। पुलिस जो चवणु आहे त औरत अक्सा मुड़ुस ऐं 4 ॿारनि खे क़तल करण बाद पाण आपघात कयो आहे। पिस्टल औरत जे हथ मां मिलियो आहे। कराची में संगदिल पीउ 2 धीअरनि खे कुही क़तल करे छॾियो। नाज़िमाबाद जे कोसर न्याज़ी कॉलोनी में ॾुखोड़ींदड़ वाक़ियो जवाबदार अकबर मासूम धीअरनि 10 वरनि जी ज़ैनब ऐं 11 सालनि जी आलिया खे ज़बह करे छॾियो। पुलिस बर वक़्तु कार्रवाई करे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। वाक़िए जी जांच जारी आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार बेरोज़गार ऐं कर्ज़ सबबि माली दबाव जो शिकार हो। चक जे महर ऐं जतोई धुरियुनि में तकरार। ॿीहर तेस पीउ पुट क़तल। हथियारबंदनि नूरल जतोई ऐं अमीरुद्दीन जतोई खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वारसनि मूजिब पीउ पुट रुस्तम खां शिकारपुर पए विया। वाक़ियो महर दुर सां तकरार तां पेश आयो आहे। सिंध में डेंगी ऐं मलेरिया ते ज़ाब्तो न आयो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 100 खां वधीक डेंगी जा केस रिपोर्ट। सिहत खाते हलंदड़ महीने दौरान डेंगी जे 276 केसनि जी तस्दीक करे छॾी। डॉक्टर अस्ट्रा पेचियो चयो आहे त कराची में 124, हैदराबाद में 82 ऐं मिर्पुकास में 58 केस रिपोर्ट थिया आहिनि। सखर में 9, नवाबशाह में 2 ऐं लाड़काणे में 1 केस रिपोर्ट थियो आहे। सिंध हुकूमत कचे जे धाड़ेलनि लाइ हथियार फिटा करण जी पॉलिसी जारी करे छॾी। कचे जे ॿारनि लाइ तालीम, औरतुनि लाइ सिहत ऐं फलाही सहूलियतुनि जो ऐलान। सूबाई घरू खाते जो चवणु आहे त सरेंडर पॉलिसी आम माफ़ी नाहे। हथियार फिटा कंदड़ ऐं गिरफ़्तारी ॾींदड़ धाड़ेलनि खे कानूनी कार्रवाई खे मूंडणो पवंदो। घरू खाते जो वधीक चवणु आहे त पॉलिसी सखर ऐं लाड़काणे डिवीज़न जे कचे वारे इलाइक़नि ते लागू थींदी। उहा पॉलिसी अमन लाइ आहे, माफ़ी जे लाइ न। सरेंडर कंदड़नि जी घर भातियुनि खे क़तई तौर हिरासा न कयो वेंदो।